Hello, assalamu alaikum. Good evening and welcome to Rangan Bhari Sham with me, Kiran Mir. केड़ा हाल तव्हांजा ठीक आयो खैर खैरियत सां आयो। आई होप त तव्हांजो वीकेंड तमामु सुठो गुज़रियो हूंदो ऐं तव्हां पंहिंजो ख़्याल बि रखियो हूंदो, छो त हिन वीकेंड ते एतिरी हद ताईं त गर्मी हुई, हीट वेव हुयो ऐं हीट स्ट्रोक हुयो ऐं ग्लोबल वार्मिंग भी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, डे बाय डे जेको आहे क्लाइमेट चेंज थी रहियो आहे, तमामु घणियूं गर्मियूं पइजी रहियूं आहिनि ऐं हूअं त ईअं थींदो हुयो जो असां जंहिं टाइम नंढा हूंदा हुआसीं, मूंखे यादि आहे अप्रैल ऐं मई जून जुलाई वारा जेके मंथ्स हूंदा हुआ, बिलीव मी असां स्पेशली कराची ईंदा हुआसीं घुमण उन टाइम ऐं झुड़ हूंदा हुया, हवाऊं लॻंदियूं हुयूं, एतिरो बहितरीनु वेदर हूंदो हुयो, असां सोचे न सघंदा हुआसीं त वाक़ई ही कराची आहे, ईअं लॻंदो हुयो त अलाए किथे अची विया आहियूं। ऐं स्पेशली उहे ॾींहं असां कराची में स्पेंड कंदा हुआसीं, ॿाहिरां ॻोठनि मां जिथां बि ईंदा हुआसीं, ट्रैवल कंदा बाय रोड ईंदा हुआसीं। मूंखे यादि आहे त ॿाहिरि असांखे गर्मी फील थींदी, पर जॾहिं कराची पहुचंदा हुआसीं ईअं लॻंदो त जन्नत में अची विया आहियूं। सो हाणे इहा शइ मिसिंग आहे ऑल ओवर द एशिया। तव्हां ॾिसो, एशिया सॼो हिन वक़्तु जकड़ियल आहे ऐं सॼे एशिया में तमामु घणी गर्मी पइजी रही आहे। सो हीट वेव हिन वक़्तु थोड़ी घटि थी आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह कुझु मौसम बहितर आहे, पर ॿुधूं था त 18 तारीख़ खां वठी वरी हिकिड़ो हीट वेव अची रहियो आहे, जंहिंसां गॾु गॾु शायदि बारिशुनि जो सिलसिलो बि गॾु अचे ऐं मे बी इंटीरियर में कुझु वधीक बारिश पइजी सघे थी, पर शायदि कराची में कुझु बूंदाबांदी या डिज़ल टाइप कुझु थी सघे थो। पर एहतियात कयो ऐं उन सां गॾु गॾु जेको आहे वायरस जेको हिन टाइम फैलिजी रहियो आहे, उहो तव्हांखे ख़बर आहे त ज़ुकाम, बुख़ार, बॉडी पेन, अजीब कैफ़ियत थी रही आहे, मथे में सूर, 103 104 बुख़ार थी रहियो आहे गॾु गॾु। ऐं इंसानु सोचे थो त शायदि अलाह न करे या त डेंगी थी वियो या मलेरिया थी वियो या त कोरोना थी वियो, पर न, जॾहिं टेस्ट कराइजनि था त पोइ ख़बर पए थी त इट्स अ वायरस ऐं उहो वायरस आहे जेको गर्मी जा बुख़ार जेके थींदा आहिनि ऐं वरी जेको असां एसी में अंदरि वेहूं था, वरी ॿाहिरि गर्मी में निकिरूं था, वरी एसी में वेहूं था, जेको मिक्स वेदर थी थो वञे हॉट एंड कोल्ड वारो, उन में इंसानु जेको आहे जकड़जी थो वञे। वरी ॿाहिरि एतिरी मतिलबु मिटी वारी हवा लॻी रही आहे त हूअं त असांखे मास्क पाइणो आहे, पर शायदि असां विच में छॾे बि ॾिनो हुयो मास्क पाइणु, पर वरी असांजी मजबूरी थी वई आहे, छो त मिटी एॾी थी वसे, साहु खणूं था, साह सां गॾु गॾु मिटी अंदरि हली थी वञे पई। सो एहतियात कयो, एहतियात तव्हांजे पंहिंजे हथ में आहे, तमामु ज़रूरी आहे। अॼुकल्ह जेका वेदर आहे, जहिड़े तरीक़े जा हालात आहिनि, सो जेतिरो तव्हां एहतियात कंदा ओतिरो बहितर आहे तव्हांजे लाइ, तव्हांजे ॿारनि जे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ। 12 खां 4 वारो टाइम आहे, लास्ट टाइम बि तव्हांखे चयो त ॿाहिरि अननेसेसरी ॿाहिरि न निकिरो। हा, कमु आहे त मथो ढके रखो, पंहिंजो मथो ढके करे ॿाहिरि निकिरो ऐं पाण सां गॾु पाणी जी बॉटल लाज़मी रखो, नीमू पाणी ठाहे निकिरो ॿाहिरि ऐं जंहिं वक़्तु तव्हांखे फील थिए, तव्हांखे उञ लॻे थी त तव्हां पाणी पियो, नींबू पाणी वारो जेको पाणी आहे उहो पियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे फील न बि थिए थी उञ, तॾहिं बि तव्हां पाण खे हाइड्रेटेड रखो, डिहाइड्रेटेड पाण खे न थियणु ॾियो, हाइड्रेटेड रखो, छो जो हीउ अहिड़ो वेदर आहे जो कहिड़े वक़्तु बि तव्हांजो बीपी लो थी सघे थो, तव्हांजी तबियत ख़राबु थी सघे थी, तव्हां फेंट थी सघो था, तव्हांखे ख़बर ई न पवंदी। सो बिल्कुलु प्रोग्राम जो स्टार्ट त असां करे चुका आहियूं। अॼु असां सां गॾु जेका आर्टिस्ट मौजूदु आहे, माशाअल्लाह सिंध जो तमामु वॾो नालो आहे, सिंध न बल्कि मां इंटरनेशनली लेवल ते उन्हनि खे चवंदसि त तमामु वॾो नालो आहे। ऐं मां बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां थी त असां सां गॾु केरु आहिनि। शो बि भाई एज़ यूजुअल लेट थी विया आहिनि ऐं इनशाला होप फॉर द बेस्ट अची वेंदा, थोरी देरि में असांखे जॉइन कंदा ऐं उनखां पोइ जेको असां प्रॉपर तरीक़े सां पंहिंजे प्रोग्राम जो स्टार्ट कंदासीं। असां सां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा आहे अनीना फ़िदा, आर्टिस्ट एंड म्यूज़िशियन, अ प्रोफेशनल आर्टिस्ट एंड अ सीज़नल सिंगर ऑफ क्लासिकल फोक, सूफ़ी गज़ल्स, ठुमरी, फिल्म सॉन्ग्स एंड अ रैपर। ज़बरदस्त, माशाअल्लाह सां उनजो वर्क एक्सपीरियंस आहे रक्स रू प्रोग्राम धरती टेलीविज़न ते, उन खां अलावा PTV नेशनल ते जेको आहे उन्हनि जो प्रोग्राम हली रहियो आहे, सॉरी PTV ते उन्हनि जो प्रोग्राम आहे भली कार जे नाले सां, मुंहिंजी धरती मुंहिंजा माण्हू, इहो बि उन्हनि जो कल्चर डिपार्टमेंट जे लाइ प्रोग्राम आहे। ऐं उन खां पोइ RJ आहिनि एट रेडियो FM 107 जे ते धनक प्रोग्राम कंदियूं आहिनि। माशाअल्लाह सां इलाही वॾी अचीवमेंट्स आहिनि ऐं इलाही कुझु करणु चाहिनि थियूं, इलाही कुझु उन्हनि अचीव कयो आहे।
माशाल्लाह ॿाहिरां सिखी आयूं आहिनि त उन्हनि खां पुछंदासीं त इहा जर्नी उन्हनि जी कीअं रही। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो इंट्रोडक्शन ऐं ख़ुशी थी। असल में इहो ई हूंदो आहे की तव्हां कंहिं महिमान खे जॾहिं घुरायो था, अक्सर औकात मां जॾहिं चैनल्स ते वेंदी आहियां त उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त जेको महिमान आहे उनजो इंट्रोडक्शन छा आहे या उन्हनि छा छा कयो आहे, पर तव्हांजो माशाल्लाह ज़बरदस्त मूंखे लॻो। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा करम आहिनि, मालिक जा एहसान। ऐं मां तव्हांखे वेलकम थी कयां रंगन भरी शाम में। थैंक यू सो मच। इट्स बीन लाइक अ होम फॉर मी। बिल्कुलु बिल्कुलु। अरीना, पहिरियां त मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां किथां बिलोंग कंदा आहियो, तव्हां पंहिंजी जर्नी जे बारे में थोरो असांखे ॿुधायो। किरण, मां हिते कराचीअ में ई मतिलबु पलियासीं बढ़ियासीं या एजुकेशन हिते ई रही मुंहिंजी। पैदाइश मुंहिंजी मोरो जी आहे, न्यू जतोई शहर, ऐं बाय कास्ट असां जतोई। सो इहा हिकिड़ी नंढी शइ। इन खां पोइ पढ़ाई खां पोइ वरी ट्रैवलिंग वग़ैरह, शादी खां पोइ ॿार हेॾे होॾे। अच्छा, माशाल्लाह, you are married? Yeah. You don't look like married. I have 3 kids, माशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। सो उन खां पोइ जी ट्रैवल माण्हू कंदो आहे, ज़्यादातर त असांजी फैमिली ट्रैवलिंग घणी हूंदी आहे। जी जी। त उते म्यूज़िक सां मां हिकिड़ी कॉन्फ्रेंस अटेंड कई, उते म्यूज़िक ॿुधो, क्लासिकल। पोइ उते थोरी सिख्या वरिती, वरी कराची अची उनखे कंटिन्यू कयो। उस्ताद शाहिद हमीद साहिबु हुते फर्स्ट मुंहिंजो उस्ताद क्लासिकल में रहियो, जंहिं मूंखे उर्दू में, पंजाबी में ऐं जेके असांजियूं बंदिशूं ठुमरियूं उन्हनि मूंखे सेखारियूं। पोइ मां पाण हिकिड़ी जुस्तजू हूंदी आहे न, त तव्हां बीइंग माई सेल्फ मां छा थी करे सघां। उर्दू असांखां वधीक बहितरीनु माण्हू करे सघनि था, पंजाबी बि करे सघनि था, सभिनि जो हिकिड़ो हिकिड़ो डिपार्ट आहे। सिंधी म्यूज़िक में मूंखे लॻे पई कमी आहे, जेकी माण्हू उन तरीक़े सां हिन म्यूज़िक खे खणनि न पिया, या असांजे रागदारीअ खे, या जेको पढ़ियलु लिखियलु तबिको बि हिन तरफ़ न आहे। त उस्ताद साहिब सां मां डिस्कस कयो त मां पंहिंजे सिंधी राग ते कमु थी करणु चाहियां। चई बेटा, मूंखे जेको अचे थो मां तव्हांखे ॿुधायां थी, बाक़ी हाणे तव्हांजी बि महिनत हूंदी। पोइ मां शाह साईं जा राग, जेके भिटाई साईं जा राग आहिनि, सिंध जा राग, उन्हनि ते मां कमु करणु शुरू कयो। ऐं उन खां पोइ जेके बि राग सिखंदासीं, उनजे अपोज़िट जेके असांजा सिंध जा 33 राग आहिनि माशाल्लाह भिटाई साईं जा, उन्हनि ते कमु कयो। ऐं उन खां पोइ माशाल्लाह अचीवमेंट्स ई अचीवमेंट्स। माशाल्लाह माशाल्लाह, हिकिड़ी लंबी लिस्ट आहे तव्हांजी अचीवमेंट्स जी। ऐं बिलीव मी, ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हां जहिड़ो यंग टैलेंटेड जेके छोकिरियूं आहिनि ऐं जेके अॻिते वधनि थियूं, कमु कनि थियूं, स्पेशली पंहिंजे सिंधी रागनि ते। ईअं न आहे त असां सिर्फ़ु मॉडर्न थी विया आहियूं, बाए लिबास असां मॉडर्न थी विया आहियूं, असांजी सोच जेको आहे मॉडर्न थी वई आहे, असां ॻायूं मॉडर्न था, पर न, उन सां गॾु गॾु जेको आहे न, मूंखे इहो सुठो लॻंदो आहे त असां पंहिंजे सिंधी कमनि ते कमु कयूं था, ऐं जेको अॼुकल्ह घटि नज़र थो अचे। जी किरण, दुनियादारी आहे, असांखे टाइम सां गॾु हलणो पवंदो आहे। लिबास बि असांखे टाइम सां गॾु चेंज करिणो पवंदो आहे, छो जो फैशन आहे, उन सां असांखे हलणो आहे। दुनिया जे पोयां न आहे, दुनिया सां गॾु गॾु हलणो आहे। सो लिबास या पहनावा, इहे त असां सां दुनिया सां गॾु हलंदा। असां अंदरां जेके नेचर आहे न असांजी, उहा सिंधी, उहो स्टिंग जेको आहे, उहो असांखे हमेशह लाइव रखंदो आहे। ऐं जीअं मां राग जी ॻाल्हि कई, तव्हां माशाल्लाह प्रोग्राम कयो था, मतिलबु इहो हूंदो आहे न की तव्हां सिंधी लैंग्वेज में घणा लफ़्ज़ असां उर्दू जा बि करे था वञूं, कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त असां प्योर या निज उहा शइ माण्हुनि ताईं पहुचायूं। ऐं तव्हां माशाल्लाह उन में ॻाल्हि में सुठा बि कयो पिया। ईअं मुंहिंजो बि इहो शौक़ु हुयो त दुनिया ताईं उहो सिंध जो राग कीअं पहुचाइजे, कहिड़े तरीक़े सां पहुचाइजे, माण्हू सम्झनि बि। त उन सिलसिले में मां वरी यूनिवर्सिटीज़ सां मिलियसि। सभिनि खां पहिरियां त अगरि मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो मां सॉन्ग कयो, जेको कोलैबोरेशन हुयो यूनिवर्सिटी ऑफ अमेरिका, टोलीडो यूनिवर्सिटी, ओहायो स्टेट में। उन्हनि मुंहिंजो हिकिड़ो राग, बीइंग अ सिंधी सिंगर, हिकिड़ो राग खयो असांजो, ऐं उन्हनि मूंखां कोलैबोरेशन करे, उन्हनि जे स्टूडेंट्स मूंखे उहो वीडियो उनजो ठाहे ॾिनो। मतिलबु हॉलीवुड जे जेके डायरेक्टर्स आहिनि, उन्हनि जी हेल्प सां असां उहो सिंधी राग खे उतां असां वीडियो ठाहे आयासीं, जंहिंमें कोलैबोरेशन हुई अमेरिकन्स जी, पाकिस्तानियुनि जी ऐं इंडियंस जी। पोइ डांसर जेको असांजा कोरियोग्राफर इंडियंस हुया, असांजे डायरेक्टर जेकी ही सभु पाइपर बकली हुआ, उतां अमेरिकन हुई। सालिम खोसो साहिबु असांजो पाकिस्तानी हो, पर उहो PhD उते ई करे पियो। ऐं मां जेको आहे पाकिस्तान में वञी करे, पोइ मूंखे ॾाढो ज़बरदस्तु लॻो त तव्हां कुझु बि अचीव करे सघो था जे तव्हां थोरी महिनत कयो।
ऐं असांजो पंहिंजो राग हुननि खे सम्झ सफ़ा बि न पई अचे, पर जॾहिं मां उन्हनि ॿुधो त उहो चवनि पिया त जॾहिं बि ॿुधूं था त असांखे गूज़ बम्स था अची वञनि। त उहो जेको असांजे राग जे जेके खंभात राग हुयो उहो, ऐं ॾाढो ख़ूबसूरत ॿोल बि नए उन शाइर बि असां नयो रखियो ऐं उन्हनि जो असां वञी कयो, ॾाढो ज़बरदस्त एक्सपीरियंस। अच्छा, मां इहा शइ ॾिठी आहे त अंग्रेज़ जेके बि आहिनि उन्हनि खे काफ़ी इंट्रस्ट आहे असांजे मतिलबु म्यूज़िक में, रागनि में, चाहे उहे वायूं हुजनि, ऐं हू इंट्रस्ट वठनि था, हू सर्च कनि था त बेसिकली हीअ आहे छा। सही। ऐं असां पाण उन शइ खे रिसर्च नथा कयूं, असां इन्हनि शयुनि खां पोइ ते थींदा था वञूं। जंहिंजी फील्ड आहे न किरण, उहे कनि था। हाणे जीअं मुंहिंजी फील्ड आहे त मूंखे जीअं मां अगरि डिफ्रेंशिएट कयां, इंडियन म्यूज़िक हिकिड़ो दुनिया में ॾाढो मशहूरु आहे, ॿियो असांजो सिंध जो म्यूज़िक ॾाढो मशहूरु आहे, जंहिंखे असां पाकिस्तानी म्यूज़िक था चऊं। जिथे बि तव्हां वञो, असांजो फोक म्यूज़िक, पंजाबी फोक खणो, सिंधी फोक त ज़्यादातर, जिथे बि वञो। अच्छा, हाणे एक्सपीरियंस मुंहिंजो थियो, इहा नई शइ मुंहिंजे लाइ बि हुई, पर इस्लामाबाद में लोक विरसा हिकिड़ो मेलो थींदो आहे हर साल, उते जेके बि डेलीगेशन्स हुया, जेके बि एम्बेसीज़ जा माण्हू, उन्हनि असां सिंध जो पवेलियन चूज़ कयो, उते अची करे म्यूज़िक ॿुधो। उहे चवंदा आहिनि त तव्हांजो हिकिड़ो त म्यूज़िक सफ़ा डिफरेंट आहे, तव्हांजी असांजो जेको ढोलक आहे, असांजो बैंजो आहे, असांजो सुरंदो आहे, असांजा जेके अनेक म्यूज़िक इंस्ट्रूमेंट आहिनि, बोणींडो आहे, चंग आहे, असांजी पखावज आहे जंहिंखे असां पखावज ई चवंदा आहियूं, यकतारो, चपड़ी, इहे असांजा जेके आहिनि न सफ़ा यूनिक इंस्ट्रूमेंट्स आहिनि, किथे बि न मिलंदा तव्हांखे, किथे बि न मिलंदा। इन इंस्ट्रूमेंट्स ई सिंध खे अलॻि थो करे, सॼे पाकिस्तान खे, ऐं पाकिस्तान खे प्रेज़ेंट बि सिंध थो करे जिथे किथे। त हू जॾहिं आया ऐं असांजो म्यूज़िक ॿुधनि, कलरफुल, वरी असांजा अटायर्स बिल्कुलु कलरफुल, जेको बि असां माना असां सिंध जो कल्चर त चेंज आहे ई आहे, कपिड़ा बि चेंज आहिनि, त वरी म्यूज़िक उन खां वधीक, वरी इंस्ट्रूमेंट त वरी सफ़ा चेंज, वरी उनजो अंग वॼाइण जो सफ़ा चेंज। माना तव्हां किथे बि वेंदो न, तव्हांखे उहो कलवाड़ो केरु वॼाए न सघंदो। सही, दुनिया में कंहिं जॻह ते बि कलवाड़ो कोई नथो वॼाए सघे सवाइ असांजे सिंध जे। सही। सो हीअ असांजे लाइ हिकिड़ी वॾी चवंदी आहियां त असांजे लाइ हिकिड़ो प्राउड मोमेंट हूंदो आहे जॾहिं मां इहो सोचंदी आहियां त बीइंग सिंधी असां एॾा रिच आहियूं, कल्चरल आहियूं, म्यूज़िक में एतिरो असांजो, सो वॾी ख़ुशीअ जी। माशाल्लाह, माशाल्लाह, कल्चर वाइज़ त वी आर वेरी रिच, वेरी रिच, ऐं इलाही मतिलबु ही समुंड आहे, ही एॾो वॾो समुंड आहे जंहिंमें अञा बि असां जेकॾहिं अंदरि वञूं त असांखे इलाही अनेक शयूं मिलंदियूं, इलाही शयूं मिलंदियूं असांखे, पर पंहिंजे कल्चर खे संभालणु असांजो फ़र्ज़ु आहे। तव्हां जहिड़ा सिंगर्स जेके आहिनि, तव्हांजो फ़र्ज़ु आहे, असांजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि त असां पंहिंजे कल्चर खे कहिड़े तरीक़े सां खणी था हलूं। यकीन कयो, मूंखे त एॾी ख़ुशी थींदी आहे त असां किथे बि वञूं, किथे बि दुनिया जी कुंड में वञूं, पर असां जॾहिं चवंदा आहियूं त वी आर सिंधी, वी आर पाकिस्तानी, त एतिरो मतिलबु प्राउड फील थींदो आहे जॾहिं माण्हू असां सां ॻाल्हाईंदा आहिनि, असांजे कल्चर जे बारे में पुछंदा आहिनि, असांजी शयुनि जे बारे में पुछंदा आहिनि ऐं एप्रिशिएट कंदा आहिनि, त उन टाइम वाक़ई लॻंदो आहे त असां केतिरा अमीर आहियूं। ऐं माशाल्लाह, जीअं तव्हां ॿाहिरि रही आया आहियो, सिखी आया आहियो, तव्हांखे त अञा वधीक मोट मिली हूंदी। उही ॻाल्हि कयां पई त म्यूज़िक जी कोई लैंग्वेज न हूंदी आहे, ऐं म्यूज़िक कहिड़ी बि लैंग्वेज में ॻायो, पर तव्हां दिलि सां ऐं सिख्या वठी करे जॾहिं ॻाईंदा आहियो न, उहो तव्हांजो असरु कंदो आहे कंहिं बि इंसान ते। मां जीअं सिंधी रागनि ते कमु कंदी आहियां, त जेको बि मां सिखंदी आहियां, जेको बि राग उर्दू में, त उनखे सिंधीअ में कन्वर्ट कंदी आहियां, पोइ सोचींदी आहियां त इन में शाह साईं जो कहिड़ो कलाम आहे, उनखे वरी पोइ मां प्रेज़ेंट कंदी आहियां उते जेके बि असांजा हिकिड़ा वॾी हिकिड़ी हर मंथली असांजी सिटिंग थींदी आहे ऐं म्यूज़िकल सिटिंग थींदी आहे। उन में जेके बि पाकिस्तान जा सुरीला माण्हू हूंदा आहिनि, जेके म्यूज़िक सां रिलेट हूंदा आहिनि, जेके गुड लिसनर्स हूंदा आहिनि, हिकु हिकु शइ खे ॾिसंदा आहिनि त कहिड़ो सुर तव्हां खयो, किथे वियो, कहिड़ी जॻह हयव, त उन्हनि जे साम्हूं अगरि उहो सिंधी ॻाईंदी आहे, उहो एॾा एप्रिशिएट कंदा आहिनि, चवंदा आहिनि त हिकिड़ो त असांखे अञा आपकी लैंग्वेज हमें समझ नहीं आती, लेकिन जो आप गाते हो न वो यहाँ पे लगता है हमें। इहा ॻाल्हि वॾी ॻाल्हि आहे त तव्हांजो असराइतो जेको कलाम आहे न, उन वॾो असरु। अनीना, इहा हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त हर कंहिंजो ॻाल्हि बि दिलि खे न लॻंदो आहे, हर कंहिंजो ॻाल्हि, पर शायदि तव्हांजे ॻाइण में, मां हींअर ॿुधंदमि, बिल्कुलु ॿुधंदासीं, पर शायदि तव्हांजे ॻाइण में उहे फीलिंग्स हुजनि जेको हिट करे थो डायरेक्ट। काई बि दिलि सां ॻाल्हि कबी आहे न किरण, दिलि से जो निकलती है बात असर रखती है,
पर नहीं रखती परवाज़ मगर रखती है। सो उहा ॻाल्हि जेके दिलि सां थी निकिरे उहा तव्हांजी असराइती ज़रूरु थी। ज़रूर, बिल्कुलु सही था चओ। हिते ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ जेको आहे ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। जी व्यूअर्स, वक़्तु पए हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त एक विरद है दम दम अली
माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, वेरी नाइस वेरी नाइस। जी व्यूअर्स, आई होप त तव्हां जेको आहे कलाम इंजॉय कयो हूंदो। माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त आवाज़ आहे अनीना जो, ऐं मां फर्स्ट टाइम ॿुधो आहे तव्हांखे लाइव। थैंक ऐं माशाल्लाह बहितरीन। म्यूज़िक जी जॾहिं हुन सां तड़को लॻंदो आहे न जी जी जी, त अञा बि कमाल थींदो। माशाल्लाह तड़के शोभी वारा भाई अची ऐं विया न। असांजो इरफान भाई त बिल्कुलु कमाल। बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधायां त ढोलक ते जेके असां सां गॾु आहिनि इरफान अली भाउ आहिनि, ऐं माशाल्लाह PTV जा सीनियर ढोलक आर्टिस्ट आहिनि, ऐं इन्हनि जो बैकग्राउंड बि इन ई म्यूज़िक सां आहे। ऐं माशाल्लाह सां ॾाढा सुठा ढोलक प्लेयर आहिनि असांजा, तव्हांखे भलीकार थी चवां मां। ऐं माशाल्लाह असांजा शोभी भाई त ऑलवेज ग्रेट माण्हू आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। कैसे हैं शोभी भाई, ठीक हैं? बेहतरीन, ज़बरदस्त और क्या कहना चाहिए, बहुत हैप्पी। माशाल्लाह माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। और हैप्पी बर्थडे टू यू अगेन। थैंक यू। आपकी परसों बर्थडे थी। हाँ, बर्थडे बहुत सारी, मतलब पुरानी बर्थडे हो गई। ये बर्थडे पुरानी कभी भी नहीं होती, इंसान पुराना होता जाता है। तो कल यही हो रहा था, मेरी वाइफ मुझे कह रही थी कि आपके बर्थडे मना लूँ। मैंने कहा तुम्हें जो है ना फिर उसकी कैंडल की जगह खंबा लगाना पड़ेगा। इतना पुराना बर्थडे है। नहीं, आपके लिए सरप्राइज भी है हमारे पास एक, और इंशाल्लाह प्रोग्राम के एंड में आपको सरप्राइज देंगे। और कैसी रही वैसे आपकी बर्थडे? बहुत अच्छी रही। केक वेक काटे? कितने केक काटे? परी लेके आई थी। अरे माशाल्लाह, फिर तो और ज्यादा परी बर्थडे लेके आई अच्छी थी, हुई मुझे होगी। पता नहीं था क्योंकि मैं काम में बिजी था, सही। तो मुझे बिल्कुल मालूम नहीं था। और वो मुझसे नाराज़ भी हुई इस बात पे कि पापा आप इतना लेट आए। तो मैंने कहा बेटा मुझे काम भी तो करने हैं, आप ही के लिए तो करता हूँ, जाहिर है। और सही बात है, सही बात है। तो फिर वो अचानक से जो है सही हुई। ओहो, जबरदस्त। अच्छा, माशाल्लाह से हमारे साथ अनीना है, तो आपने अनीना के साथ काम किया है पहले? बिल्कुल किया है। इन्हें पता नहीं याद है या नहीं है, मैं बिल्कुल किया है। और नो डाउट ये अच्छी सिंगर है। अभी भी देखें आप, इन्होंने कलाम जो गाया है ये एक डिफरेंट कलाम है, क्योंकि ये नुसरत फ़तेह अली खान जी साहब जी का गाया हुआ माशाल्लाह कलाम से। है। हाँ, बहुत और मुश्किल इसकी मेलोडी कलाम। हमें लगता है ऐसा है कि ये आसान है, लेकिन जो इसकी अस्थाई सच्चाई है वो मुश्किल है। तो ज़ाहिर है उनकी सिंगिंग का जो स्किल है वो आपको इस कलाम में नज़र आ गया है, हमें बताने की ज़रूरत ही नहीं माशाल्लाह है। सर माशाल्लाह। आपने जो हमारे साथ संगत की ना वो कमाल की थी। जे म्यूज़िशियन्स असांखे ॻाराईंदा आहिनि ऐं सुठा म्यूज़िशियन हूंदा आहिनि त पोइ तव्हांखे लॻंदो आहे त तव्हांजी परफॉर्मेंस माना एट द टॉप वेंदी आहे हमेशा। आपके साथ मैंने माशाल्लाह काम किया है ऐं KTN ते बि हिननि सां गॾु जॾहिं बि ईंदा आहियूं त तव्हां मौजूदु हूंदा आहिनि। छो इहो आसुरो हूंदो त शोभी भाई आहे संभाले वठनि। असल में छा हूंदो आहे कि केमिस्ट्री हूंदी आहे आर्टिस्ट ऐं म्यूज़िशियन जे विच में, जेका केमिस्ट्री हूंदी आहे उहा तमामु ज़रूरी आहे। ऐं कुझु म्यूज़िशियन्स अहिड़ा हूंदा आहिनि जेको पंहिंजे दिमाग़ वारा हूंदा आहिनि, आर्टिस्ट सां उन्हनि जी न लॻंदी आहे, त ज़ाहिर आहे पोइ परफॉर्म करण में बि मज़ो न ईंदो आहे, तव्हांजी परफॉर्मेंस बि जेको आहे थोरी डाउन थी वेंदी आहे। अस्सलाम वालेकुम। कैसी है प्यारी परी? ठीक है। अस्सलाम वालेकुम बोले आप सबको। अस्सलाम वालेकुम। वाह, कैसी हैं आप? आपने तो मुझे सरप्राइज कर दिया और बहुत प्यारी लग रही हैं माशाल्लाह से। थैंक यू। अच्छा, मुझे बाबा ने बताया कि आप आई और आप सीधा जाके सलीम अंकल के पास बैठ गई, ऐसा क्यों? ऐसा ये क्यों? बात सही है। ऐसा क्यों? पर मैं सीख गई हूँ ना। बाल बनवानी थी आप? जी व्यूअर्स, त माशाल्लाह परी असां सां गॾु अॼु हिते मौजूदु आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त सरप्राइज़ करे छॾियो मूंखे परी बिल्कुल। तो आप आंटी के साथ बैठेंगी? वहाँ पे बैठेंगी? बैठे? अच्छा, परी ने 1 मिनट भी होल्ड नहीं किया कि ब्रेक में चली जाऊंगी, नहीं नहीं, डायरेक्ट। बहुत अच्छा किया। आ जाया करें ऐसे, कोई ऐसा मसला लाइव नहीं प्रोग्राम्स है। में ये सारी चीज़ें होती हैं और बच्चे मन के सच्चे कहते हैं ना। हाँ। और प्यारी लग रही है माशाल्लाह बहुत। अच्छा, माशाल्लाह अनीना, तव्हांजे वॉइस में जेको आहे न हिकिड़ो मैच्योरिटी जंहिंखे चइजे न उहा आहे। कोशिशि हूंदी आहे, एतिरो अरसो न थियो आहे, पर इहो ई आहे कि जॾहिं सिखबो आहे न पोइ तव्हांखे उस्ताद ॿुधाईंदा आहिनि त किथे तव्हां छा कयो, किथे छा कयो। सिखियल माण्हूअ जी हमेशह इहा निशानी हूंदी आहे त थोरो ई ॻाईंदो आहे पर सुठो ॻाईंदो आहे। ईअं न हूंदो आहे जीअं सुर खां आउट थो थिए, लय खां आउट थो थिए। मुश्किल आहे नो डाउट कि सुर ऐं लय में रहणु, भली सिखियल बि हुजे, शोभी भाई भी ज़रूरु इस पे इतफ़ाक़ करेंगे त सिंगिंग सफ़ा आसान आहे, माना सख़्त क़िस्म जा पापड़ जेके वेल बि आहिनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त कॉल बि वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी छा हाल आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। अली गुल भट्टी बा, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अभी मां फलस्तान को ॻाल्हायां थो, बशीर अहमद जमाली थो ॻाल्हायां। अच्छा, तव्हांजो आवाज़ जेको आहे अली गुल भट्टी बा जहिड़ो लॻो मूंखे। हे सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। फलस्तान जो हवा ॿुधूं था असां।
वाह वाह वाह, हवाऊं लॻनि थियूं न? हा लॻनि थियूं, गर्मी घणो आहे। गर्मी त आहे वाकई, पोइ तव्हां ॿाहिरि वाहिरि त नथा निकिरो न? न न ॿाहिरि नथा निकिरूं। बसि सही आहे। ॿियो छा चवणु चाहींदो भाउ? अदी खे चऊं था कलाम ॿुधाए सही हिकिड़ो सुठो। कहिड़ो? शमन मीराई जो ॿुधाए सही। अच्छा ठीकु आहे, बिल्कुलु कोशिशि कयूं था। अदी मुंहिंजा दोस्त आहिनि सर। जी 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 अमरल्ला जमाली जी रफ़ीक जमाली जी। मुंहिंजो पीउ आहे सर इम्तियाज़ जमाली। अच्छा मुंहिंजो पुटु आहे औरंगज़ेब जमाली। ठीकु आहे भाउ, अस्सलाम वालेकुम। तुंहिंजा प्रोग्राम ॿुधनि था। ठीक है भाउ, ठीकु आहे, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त हीउ जेको सिलसिलो तव्हांजो स्टार्ट थियो सिंगिंग वारो, केतिरी एज जा हुआ तव्हांजो ही तव्हां जर्नी स्टार्ट कई ऐं कीअं मतिलबु हिन फील्ड में आया? एक्सीडेंटली मतिलबु हिकिड़ो त शौक़ु, मां तव्हांखे चयो त जॾहिं ॿार बच्चा वॾा थी विया ऐं ट्रैवल कयोसीं त हिकिड़ी म्यूज़िक कॉन्फ्रेंस में वियसि। ही कोई 3-4 साल पुरानी ॻाल्हि आहे त मूंखे शौक़ु चढ़ियो उन ॻाल्हि खे। मां मुंहिंजी जेकी फैमिली आहे उहो वरी माशाल्लाह ॾाढी सपोर्टिव आहे, इन्वॉल्व बि थींदी आहे, तव्हांखे घणो माना सपोर्टिव घणी आहे। सो उन्हनि खे मां चयो त मां सिखणु थी चाहियां त मतिलबु उन्हनि चयो त तव्हांजी मर्ज़ी सिखो भली। मां चयो एज़ अ शौक़ु आहे। हूअं बि असां घर में जॾहिं बि ट्रैवल कंदा आहियूं गाॾीअ में त उहो गुनगुना थींदा त आवाज़ त हुई कुझु न कुझु, पर हाणे सिख्या जेसि ताईं नथी मिले तेसि ताईं त तव्हांजी आवाज़ पॉलिश बि नथी थिए। ख़बर कहिड़े स्केल ते ॻाइबो आहे, छा सुर आहे, छा लय आहे, उन राग कहिड़ो आहे। मां तव्हांजी ॻाल्हि ते इंटरप्ट कंदमि विच में, पर अनीना बिलीव मी मतिलबु ईअं नथो लॻे त तव्हां हाणे कुझु रीसेंट ई तव्हां सिखिया आहियो ऐं तव्हां माशाल्लाह एतिरे सुठे तरीक़े सां पॉलिश थिया आहियो जो तव्हांजे आवाज़ में मां ॻाल्हि कई न मैच्योरिटी आहे हिकिड़ी। ऐं नवां सिखंदड़ जेके हूंदा आहिनि जिन खे 2-3 साल थी विया हूंदा आहिनि उन्हनि में उहा मैच्योरिटी नज़र न ईंदी आहे। ईअं थो लॻे ॼण तव्हां नंढे हूंदे खां ई सिखंदा आया आहियो। किरण इहो वरी तव्हांजी तव्हां टाइम जेको तव्हां ॾींदा आहियो या उनखे केतिरो सीरियस था वठो, प्रैक्टिस केतिरी था कयो, रियाज़त केतिरी था कयो, या रोज़ क्लासिस वठो था या नथा वठो, या उस्तादनि ॾे वञो था, उस्तादनि जी ॻाल्हि ॿुधो था। अच्छा उस्ताद बि उनखे ई ॾींदो आहे जंहिंमें ॾिसंदो आहे त 2 दाणा आहिनि। उहो ॾिसंदो त अनीना में शौक़ु आहे त उहो चवंदो त ज़ाहिर आहे उन्हनि जो शागिर्द अॻिते ईंदो त उन्हनि जो नालो आहे। अॼुकल्ह वरी उस्ताद बि कुझु घटि थी विया आहिनि, ॾुखिया था मिलनि, पर अलाह साईं जा एॾा मालिक जा करम आहिनि जो जेके बि उस्ताद मिलियासीं। उस्ताद हाणे त मुंहिंजो सिंधी अंग जो उस्ताद मोहम्मद तालिब आहे, बेंजो नवाज़ सिंध जो वॾो म्यूज़िशियन आहे ऐं उन्हनि खे कोई 14 खां 15 इंस्ट्रूमेंट एट अ टाइम वॼाए सघनि था। मतिलबु उन्हनि खे उन सभिनि ते कल्चर डिपार्टमेंट में उहो फिक्स्ड आहिनि ऐं इंटरनेशनली आबदा परवीन सां माना वॾनि नालनि सां, उस्ताद जुमन जे घराणे सां। सो ॻाल्हि इहा आहे की तव्हांखे जॾहिं उस्ताद सुठो थो मिले न, कामिल उस्ताद थो मिले, पोइ तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांखे कीअं करिणो आहे, छा करिणो आहे, कीअं माइक पकड़णो आहे, A to Z। पर ॻाल्हि उहा ई कयूं जेके सीरियस आहिनि उन्हनि खे था ॿुधाइनि। असांजे जेके न्यू कमर्स आहिनि, तव्हां चयो 3-4 साल थी था वञनि, उहे इहे था चवनि त बसि टीवीअ ते असीं ॻायोसीं, हाणे असां माना टुगो थी वियासीं, हाणे असांखे कोई ज़रूरत न आहे। न, तव्हांखे रोज़ जी प्रैक्टिस, रोज़ उस्ताद ॾे वञणु तव्हांजो तमामु लाज़मी आहे जेसि ताईं तव्हां सिखो था। मरणींग ताईं जीअं मैडम नूरजहां जो उस्ताद उनजी मरणींग ताईं उन्हनि सां गॾु हूंदो हुयो, आबदा परवीन जो उन्हनि सां गॾु हाणे ताईं आहे। माना उस्तादनि सां जेसि ताईं तव्हां नथा रहो तेसि ताईं तव्हां पॉलिश नथा थी सघो। रोज़ तव्हांखे नई शइ ॾियणी आहे। हिकिड़ी शइ बि न आहे की हिकिड़ी शइ अॼु ॻाई सुभाणे तव्हांखे ॿियो रंग कहिड़ो था ॾियो, माण्हुनि खे बोर बि न आहे करिणो। बिल्कुलु सही। ऐं नई डे बाय डे तव्हांखे नई प्रोग्रेस ॾेखारणी हूंदी आहे त उस्तादनि सां गॾु रहणु तमामु माशाल्लाह इहा सुठी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे उस्तादनि सां गॾु रहो था, उन्हनि खां हर वक़्तु सिखो था। बिल्कुलु हीअं छा था ॿुधायो असांखे? तव्हांखे बहितरीन को कलाम ॿुधायूं था, ॾिसूं था कहिड़ो लाइन में आहे। बिल्कुलु ॿुधणु पसंदि कंदासीं। अहमन तव्हांखे हिकिड़ो ॿुधायूं था, दिलबर जो आवणा है, 7वें सफ़े ते अचे। अहमन तव्हांखे प्रॉब्लम त नथो थिए? वेठी हुजे त प्रॉब्लम त नथो थिए? सही है, छोटी सी बहन लग रही है मेरी। दिलबर जो आवणा है, सर को झुकावणा है, दिलबर जो आवणा, सर को झुकावणा है, एक दिन जो
माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त, इहो बि ज़बरदस्त तव्हांजो सॉन्ग। असल में जॾहिं लाइव ॻाइबो आहे त थोरो हम्बल फंबल्स ज़ाहिर इन ॻाल्हि जी मां अच्छा, तव्हां लाइव ई ॻाईंदा आहियो हमेशह? लाइव महफ़िलूं सभु उहो थींदा आहिनि। लाइव ॻाइण में मज़ो आहे न, उहो तव्हांखे पोइ ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरो सुठा था ॻाए सघो। रिकॉर्डिंग्स ते त तव्हां सुठो हूअं ई करे सघो था, छो जो अॼुकल्ह रिकॉर्डिंग करणु ॾाढी आसान थी वियूं आहिनि। वर्ड बाय वर्ड तव्हां रिकॉर्ड कराए तव्हांजो कलाम कोई बि बेसुरो बेतालो बेमतो ॻाए थो सघे, पर तव्हां लाइव में नथा ॻाए सघो। लाइव ॻाइणु ॾुखियो बि आहे। इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं ना, वक़्तु आहे ब्रेक जो। जी व्यूअर्स, वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। करे न वञिजो, जल्दी वापसि था अचूं। सो स्टे विद अस। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन बि करे सघो था लाइव कॉल जे ज़रिए। तव्हां शोभी भाई सां बि ॻाल्हाए सघो था, अनीना सां बि ॻाल्हाए सघो था। कोई बि सवाल तव्हांजे दिमाग़ में हुजे तव्हां अनीना सां पुछी सघो था। कंहिं गाने जी कंहिं कलाम जी तव्हां फरमाइश करणु चाहियो त तव्हां उहो बि करे सघो था। अनीना, जीअं त पाण डिस्कस पिया कयूं ब्रेक में म्यूज़िक जे हवाले सां, त अॼुकल्ह जेको कमु थी रहियो आहे असांजे पाकिस्तान में या सिंध में, जेको बि म्यूज़िक ते कमु थी रहियो आहे, व्हाट डू यू थिंक त इंसाफ़ थी रहियो आहे या न? उहे साॻी ॻाल्हि मां जीअं सवेल कई त नाइंसाफ़ी घणी आहे ऐं म्यूज़िक सां खिलवाड़ जेकी आहे सो ॾाढी थी थिए। असांजे रागदारीअ खे माना टोड़ियो मरोड़ियो पियो वञे। अनसीरियस माण्हू हिन में घणा अची विया आहिनि। हिन खे रोटी रोज़ीअ जो ज़रियो घणो ठाहियो वियो आहे। कॾहिं बि मां तव्हांखे जीअं प्रोफाइल तव्हां ॾिठो त हुन में मुंहिंजा इंटरव्यूज़ बेस्ड घणा प्रोग्राम, उन में कॾहिं बि माण्हुनि खां मां पुछंदी हुअसि त म्यूज़िक खे सिखी करे आयो, चई अदी बसि रोटी रोज़ी हले पई ॿारनि जी। पोइ मूंखे हिन ॻाल्हि तां एॾी हिकिड़ी किरब बि चढ़ंदी, खार बि चढ़ंदी त तव्हां म्यूज़िक खे ई रोटी रोज़ी छो था कयो? तव्हां रोटी रोज़ी करणी आहे, मज़दूरी कयो। म्यूज़िक सां ऐं आर्ट सां खिलवाड़ माना उहो मज़ाक़ न आहे। असांजे सिंध जो हिकिड़ो अहम जुज़ आहे रागदारी, म्यूज़िक या आर्ट, उन माना हिकिड़ो अहम हिसो आहे। मां मोहन जो दड़ो जी हमेशह ॻाल्हि कंदी आहियां त जॾहिं बि हुनजी डिगिंग जी ॻाल्हि था कयूं 5000 साल या 8000 साल पहिरियां, त असांजा उन डिगिंग में असांखे म्यूज़िक इंस्ट्रूमेंट था मिलनि, बोणींडो थो मिले, चंग थो मिले, पखावज थो मिले, वरी असांखे डांसिंग गर्ल थी मिले, वरी असांखे किंग प्रेस थो मिले, उहो बि माना म्यूज़िक जा दिलदादा या आर्ट सां रिलेट माण्हू ऐं एॾी ख़ूबसूरत नफ़ासत पसंदि ज़िंदगी। माना जेके बि नफ़ीस माण्हू या कोई बि क़ौमूं आहिनि, उन में आर्ट उन जो जुज़ू माना लाज़मी जुज़ आहे। असां मां यूरोप जी अगरि ॻाल्हि कयां, यूरोप में बि मुंहिंजो वञणु थियो आहे, उन्हनि जी म्यूज़िक सां या कोलैबोरेशन्स जॾहिं बि थियूं आहिनि, त किरण उते मां ॾिठो आहे त उन्हनि जो म्यूज़िक जेको फोक आहे असांजे फोक सां एॾो मिले थो। माना दुनिया जा जेके बि फोक म्यूज़िक आहिनि, हिकिड़ो अफ्रीका खे छॾे करे ॿिया एॾा मिलनि था असांजे म्यूज़िक सां, असांजे पहनावनि सां। माना फोक सॼी दुनिया में हिकिड़ो ई आहे। फोक खां पोइ वरी क्लासिकल थो निकिरे, पोइ माना पोइ जेके बि जॉनरेज़ आहिनि म्यूज़िक जा उहे निकिरनि था। सो म्यूज़िक सां जेको आहे न, इनखे सीरियस कजे, इन सां खिलवाड़ न कजे। ऐं जेके बि ख़ुदा अचनि था हिन म्यूज़िक इंडस्ट्रीअ में या हिनखे अपनाइनि था, त इन सां इंसाफ़ कनि। इहो इंसाफ़ करणु ज़रूरी आहे, छो जो हीअ आर्ट आहे त असांजी सिंध आहे, कल्चर आहे। मां वरी ॿी ॻाल्हि बि हिन ते ज़रूरु ऐड कंदसि त जॾहिं बि असांजे मोती फोती थी थिए, ख़ुशी गमी थी थिए, भत बाट था थियनि, ॿारहा था थियनि, असांजी जेके बि शयूं थियनि थियूं, मेला मलाखड़ा था थियनि, उन में बि असांजो रागदारी ज़रूरु थी हुजे ऐं क्लासिकल। हिकिड़ो वरी सिंधी ॻाल्हि, सिंधी म्यूज़िक जी ॻाल्हि स्पेशलिटी आहे कि जेको बि उस्ताद कमु करे विया आहिनि उहो आहे ई क्लासिकल। माना सिंधी तव्हां ॻायो था त ऑलरेडी उहो क्लासिकल आहे ई आहे। इहो वरी मां तव्हांखे बाद में कॾहिं ॿुधाईंदसि त क्लासिकल कीअं थो थिए। या मां हिन महिल ॿुधाए थी छॾियां त उस्ताद मोहम्मद जुमान जो जेके बि कंपोज़िशन खणो, या उस्ताद मोहम्मद जेके मोहम्मद यूसुफ जूं आहिनि, या तव्हां सिंगार अली सलीम साहिब खे खणो, मंज़ूर अली ख़ान साहिब खे खणो, उहे जेके बि सिंधी कलाम राग ॻाए विया उहो प्योरली राग में हूंदा हुया, ऐं क्लासिकल टच हुन में। माना जेको बि सिंधी अंग ॻाए थो उहो ऑलरेडी क्लासिकल त ॻाए थो। ठीकु, पर तव्हां इन फील्ड में जॾहिं आया त तव्हां इहो छो सोचियो त तव्हांखे फॉक ई ॻाइणो आहे, तव्हांखे मतिलबु क्लासिकल ई ॻाइणो आहे? जीअं मतिलबु अॼुकल्ह छोकिरियूं अचनि थियूं, इलाही मतिलबु रॉक आहे, पॉप आहे, तव्हां इन ई शइ खे छो चूज़ कयो? न, इन शइ खे इन जे करे जो प्योरिटी मूंखे खपे पई। मूंखे पंहिंजे दिलि खे बि मुतमइन करिणो आहे न, त मां छा थी कयां।
जेसिताईं तव्हांखे बेसिक शयूं नथियूं अचनि तव्हां कुझु बि नथा। हाणे हिकिड़ो नयो हिकिड़ो मुंहिंजो सॉन्ग आयो जेको रैप हुयो, इहा बि सां गॾु आयो, हिकिड़ी नई रैपर आहे उहा, उन सां गॾु मुंहिंजो उहो सॉन्ग आयो हिप हॉप टाइप जो, ॾाढो ख़ूबसूरत विमेंस एम्पावरमेंट ते आहे, उहो बि मां करे छॾियो। उन में बि माण्हुनि जी ॾाढी ज़बरदस्त मोट मिली। सूफ़ी जेको आहे उहो असांजो अंग ॾाढो ख़ूबसूरत आहे, दुनिया भर में मिस्टिक म्यूज़िक ॾाढो मशहूरु आहे। ऐं इन खां अलावा फोक त आहे ई हिकिड़ो, चवंदा आहिनि न त जंहिं क़ौम खे पंहिंजी या सिंगर खे फोक नथो अचे त माना सम्झो हुनखे कुझु नथो अचे। त असां किथे बि इंटरनेशनली वेंदा आहियूं त उते असांखां ॿुधो ई फोक वेंदो आहे। क्लासिकल त तव्हांजो पोइ थो अचे, पहिरियां तव्हांजो फोक थो अचे। मां चयो न फोक पहिरियां त उहा दुनिया में म्यूज़िक ई फोक पहिरियां हुयो, जो मायूं पंहिंजे ॿारनि खे लोलियूं थियूं ॾियनि तॾहिं बि उहो पंहिंजी ज़बान में पंहिंजे म्यूज़िक ठाहे करे, त उहो फोक ई आहे। हर इंसान जे अंदरि उहो म्यूज़िक आहे, पोइ उन मां नया नया जॉनर्स था निकिरनि। ऐं तव्हां माशाल्लाह रैपर बि रहिया आहियो, त इहो वरी कीअं, मतिलबु हिकिड़ी तरफ़ तव्हां फोक क्लासिकल ऐं वरी रैपर बि, ॿई डिफरेंट शयूं आहिनि। रैपिंग त मुंहिंजे ख़्याल में एतिरी त ॾुखी शइ आहे दुनिया जे अंदरि, जो इलाही माण्हू हुनखे सिखण जी अञा बि कोशिशि करे रहिया आहिनि। हिकिड़ो डिफरेंट कमु आयो ऐं तमामु ज़बरदस्त हिकिड़ी कंपनी, माना अमेरिका जो इहो बि प्रोजेक्ट हुयो असांजो। सो उन्हनि चयो त तव्हांजी आवाज़ु ॾाढी दमदार आहे, त विमेन एम्पावरमेंट जे लाइ तव्हांजो जेकी आवाज़ु आहे असांखे हिन सॉन्ग जे लाइ खपे। पोइ मां चयो ट्राए करण में छा आहे, ॾिसो न असांजी यूथ बि आहे, जीअं मुंहिंजो पंहिंजियूं नियाणियूं आहिनि, उन्हनि में बि उहे शइ असां नए तरीक़े सां उन्हनि ताईं बि कन्वर्ट कंदासीं त असां, अच्छा उन में मां सिंधी विधो आहे, पंहिंजे एडलिप सिंधी विधा आहिनि, उन में मां पंहिंजो कमु सिंधी ॾेखारियो आहे, उन में ड्रेसिंग में मां सिंधी कयो, मां पंहिंजो फोक उन में विधो आहे। पर उन्हनि जो पैगाम वठी करे पोइ मां पंहिंजो बि उन में रंग ॾेखारियो। सिंध जो रंग मां जिथे किथे पेश कंदी आहियां, उहो फोक हुजे, क्लासिकल हुजे, सूफ़ी हुजे, या तव्हांजो ज़बरदस्त जेको बि। न इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां जेको बि कमु कयो था त तव्हां सिंध खे बेसिकली रिप्रेज़ेंट था कयो पिया, तव्हां पंहिंजे कल्चर खे रिप्रेज़ेंट था कयो, त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अक्सर करे मां ॾिसंदी आहियां कुझु सिंगर्स जिन मां नाला न खणणु चाहींदमि, ॿाहिरि वेंदा आहिनि त उतां जी हवा लॻी वेंदी आहे उन्हनि खे, उतां जा ई थी वेंदा आहिनि ऐं पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे मुल्क खे, पंहिंजी शयुनि खे नेग्लेक्ट कंदा आहिनि, विसारे छॾींदा आहिनि। पर इहा सुठी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे ई मुल्क खे, पंहिंजे ई सिंध खे, पंहिंजे ई कल्चर खे रिप्रेज़ेंट था कयो पिया। त रैपिंग जेका तव्हां कई आहे, जेको सॉन्ग आहे, ॿुधाईंदा तव्हां असांखे? थोरो मां ॿुधाए सघां थी, उन जा कुझु लफ़्ज़ ईअं आहिनि त रोकेगा कौन हमें, त हम चलते तो दुनिया ये साथ चले, हम रोशनी जब जब रात ढले, इन हौसलों में दम जैसे आग जले, हमें रोका बहुत पर हम भागते रहे, ये सेल्फ मेड वाली वाइब ले, फायर इन अ होल हमें बोल लाइटनिंग, बहन मेरी लेफ्ट बहन मेरी राइट पे, भाई थोड़ा दूर खड़ा हो साइड पे, रोके कौन हमें, रोकेगा कौन हमें, बुध मुंहिंजा साईं तुंहिंजो मूंसां साथ, मुंहिंजो तोसां साथ, रोकेगा कौन हमें। अरे वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ी प्योर जेका हिकिड़ी रैपिंग थींदी आहे, जेका इंग्लिश वारी जेका रैपिंग थींदी आहे, उहा त ॾाढी डिफरेंट आहे, उहा कई आहे? मां उहा न कई, उहा वरी इहा बि कई आहे उन सॉन्ग में, जेकी असांजी ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी रैपर आहे, हिकिड़ी आहे जेकी नकाब में ईंदी आहे ऐं ॾाढी मशहूरु बि आहे। सो उन सां गॾु उहो सॉन्ग आयो, सो ॾाढो ख़ूबसूरत उहा कंदी आहे। अच्छा, इहा वरी इहो आहे न कि हर क़ौम में पंहिंजूं पंहिंजूं, उन्हनि में वरी कारनि वारी घणी ख़सलतूं पाई वेंदियूं आहिनि, बलोचनि में, सो उन ॾाढी उन ख़ूबसूरत उन में कमाल कयो। उहो मूंखे त न पियो अचे, एॾो मुश्किल सां ॻाल्हाईंदा आहिनि, लफ़्ज़ जोड़ींदा आहिनि, उहो ॾाढो डिफिकल्ट आहे। पर हीअ वरी हीअ बि जेको अंग आहे न असां सूफ़ियुनि खे, मूंखे अक्सर माण्हुनि सवाल इहो कयो कि तव्हां इहो कयो कीअं? मां चयो हिकिड़ो कमु ईंदो आहे न, जॾहिं तव्हां वटि कोई बि तव्हांखे हरफन मौला थियणु ज़रूरी हूंदो आहे, ऐं हर तबिके सां, हर एज सां गॾु तव्हांखे हलणो पवंदो आहे, तव्हांखे यूथ खे बि सां गॾु करिणो पवंदो आहे। ऐं मुंहिंजा कलाम पोढ़ा पक्का जवान ॿार सभु ॿुधंदा आहिनि, सो मूंखे उहो पंहिंजो अटायर बि इहो रखिणो पवंदो आहे, त तव्हां दुनिया सां गॾु हलो पर उन्हनि खे पंहिंजो म्यूज़िक ज़रूरु ॿुधायो। हाणे अगरि मुंहिंजे पंहिंजे ॿारनि बि हिन सॉन्ग में परफॉर्मेंस कई आहे, डांसिंग, उन मुंहिंजे टिनी नियाणियुनि। अच्छा, माशाअल्लाह। सो मूंखे इहो असांजो त आर्ट आहे न, उन में त कोई घबराहट ई न आहे। सही ॻाल्हि आहे। त उहो मूंखे वरी मूंखे प्योरिटी लॻंदी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अजी किरण, ख़ुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो?
खैर आमदन वाला लाचारी यदि सदार को कहूं जी 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 तबियत कीअं तव्हांजी ठीकु आहियो काफ़ी ॾींहंनि खां पोइ कॉल कई आहे तव्हां दुआ तव्हांजी ईद जूं मुबारक हुजनि ईद जा प्रोग्राम आहे तव्हांजा तव्हां बि लाइव न पिया अचो जी 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 न न रमज़ान सॼो लाइव हुयासीं तव्हां सां गॾु ई हुयासीं रमज़ान सॼो हेलो मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई तव्हांजी भाउ हाँ मुझे ख्याल से तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था अच्छा जी त पोइ हींअर छा था ॿुधायो असांखे हिन महिल हिकिड़ो सिंध जो बहितरीनु कलाम आहे जोग असांजो राग आहे उनखे उर्दू में भेरो चवंदो आप ज़रूरु मुझे सेकेंड करेंगे त असांजो वरी उनखे जोग चवंदा आहिनि राग तव्हांखे ॿुधायूं था चंगी के मंदी मैं साहिब तेरी बंदी केड़े लोग आखण दीवाने केड़े लोग आखण दीवाने मैं संग साया दे रंगी हाँ साजन मेरे दिल विच वसदा साजन मेरे दिल विच वसदा हो मैं गलिया फिरात शंगी हाँ कहे हुसैन फकीर नवाणा कहे हुसैन फकीर कहे हुसैन फकीर नवाणा हो मैं वर चंगे नल मंगी चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा साया तेरी करतन वाली जीवे घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा चरखड़ा घूम चरखड़ा साया तेरी करतन वाली जीवे करतन वाली जीवे करतन वाली जीवे करतन वाली जीवे लड़िया वतन वाली जीवे घूम चरखड़ा चरखड़ा घूम
माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो परफॉर्म कयो तव्हां माशाल्लाह ॾाढो सुठो प्यारो कलाम असांखे तव्हां ॿुधायो ऐं असांजे भाउ इरफान बि ॾाढो सुठो जेको आहे ढोलक प्ले कयो माशाल्लाह शोभी भाई आपने भी बहुत अच्छा प्ले किया ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं वक़्तु आहे ब्रेक जो व्यूअर्स जल्दी वापसि था अचो सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स बे तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु तव्हां जेको आहे फ्रेम में ॾिसी रहिया हूंदा त केक पियो आहे टेबल ते सो जेको आहे सरप्राइज था ये शुभी भाई के लिए छोटा सा कोशिश थी हमारी। मैंने कहा किरण मैं अब बूढ़ा हो गया हूँ अभी अच्छा नहीं लगता लेकिन मेरी बहन लेके आई कि नहीं मैं आपकी बर्थडे जरूर शुभी भाई काते पढ़ो तो आरू पारे के पढ़ो तो ये आप तो हम जो फनकार हैं वो ताहयात हैं। नहीं वो बात तो सही है कि हमारी फील्ड हमें जो है जवान रखती है लेकिन अगर कहते हैं ना वो दर हकीकत अगर देखें तो हम बूढ़े हो चुके हैं वो हम मानेंगे नहीं हम नहीं सॉरी टू से हम नहीं मैं मतलब मैं अपनी बात करूं हम सब आते हैं ना उस कैटेगरी में अगर मनी वरतो से त पो त बस बेड के पकड़े रही रहंदासीं त मञणो ही ना आहे विढ़णो आहे नशे सां असांखे सो माशाल्लाह ब्रेक हर उम्र जी पंहिंजी हिकिड़ी खूबसूरती हूंदी आहे हिन उम्र जी हिकिड़ी खूबसूरती अलाह साईं असांखे बचपन ॾेखारियो जवानी ॾेखारी हाणे असांखे जेको मैच्योर एज थो ॾेखारे वरी इंशाल्लाह असां बुढ़ा बि थींदासीं नाना ॾाॾा बि इंशाल्लाह अञा त चए न लॉन्ग वे टू गो अञा पीढ़ियूं पयूं आहिनि असांखे जेके ॾिसणियूं आहिनि इंशाल्लाह माशाल्लाह ब्रेक खां पहिरियां जेको तव्हां असांखे कलाम ॿुधायो आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस हुई तव्हांजी ऐं इहो उहो कलाम आहे जेको चङो भलो सिंगर न परफॉर्म करे सघंदो आहे शोभी भाई आप क्या बोलना चाहेंगे इस पर बहुत मुश्किल कलाम है ये बहुत मुश्किल कलाम है और जो अभी उन्होंने प्रिपेयर किया है वो और भी मुश्किल है मैं उसे बिल्कुल भी वो नहीं करूँगा कि बताऊँगा नहीं अपने व्यूवर्स को क्योंकि जब वो सुनेंगे तो और मज़ा आएगा जो राग की सिलेक्शन है ना वो बड़ी खूबसूरत है और मुझे देखें पंजाब का भी म्यूज़िक है सरहद का अपना म्यूज़िक है हमारे हुंजाई अलग म्यूज़िक है ठीक है लेकिन मुझे सिंध पे फ़ख्र यूँ है कि सिंध का जो भी आर्टिस्ट आता है वो बाकायदा सीख के और बाकायदा म्यूज़िक को समझ के गाता है बजाता है तो मुझे इस बात की बड़ी खुशी होती है कि मैं सिंध धरती में हूँ और सबसे अच्छी बात ये कि जो मेरे आर्टिस्ट मेरे पास यहाँ प्यारे प्यारे अच्छे बड़े छोटे जो भी आते हैं उनको ये ज़रूर पता होता है कि हम मौसीकी कर क्या रहे हैं। सही बात है सही बात। और एक बहुत छोटी सी बात कहूँगी कि आप इतना ज़बरदस्त सिंधी अंग बहुत मुश्किल से लोग बजाते हैं और आप इतना कमाल का हमारे साथ वो जो संगत है मुझे हैरत हो रही है कि क्योंकि आप लोग ज़्यादातर बैंड्स के साथ और इनके साथ परफॉर्म करते हैं लेकिन सिंधी अंग जो ये पकड़ है ना वो ॾाढो ॾुखियो आहे किरण ऐं माशाल्लाह सां असांजे जेके बि चैनल्स ते कमु कनि पिया अदा जहिड़ा ॿिया बि त उन्हनि में वरी उहो तकड़ में जेकी आहे न उहा शइ अची थी वञे उहा असांजे लाइ वॾी ख़ुशाइंदा त तव्हां उन में रल मिल था थी वञो मिक्स था थी वञो उर्दू में असां बि तव्हांजे लाइ परफॉर्म कंदा आहियूं माना ये नहीं होता कि अब हम म्यूजिशियन के लिए परेशान हो कराची से कौन से म्यूजिशियन भाई चलें आप हमारे साथ चलें क्योंकि आपको तो सिंधी अंग भी पता है उर्दू भी पता है पंजाबी भी पता है तो ये बड़ी अच्छी बात है माशाल्लाह सर शोभी भाई जी केमिस्ट्री मां ॾिसंदी आहियां जेके बि माशाल्लाह आर्टिस्ट हिते असांजे शो में ईंदा आहिनि हर कंहिं सां सुठी केमिस्ट्री वाह वाह ऐं माशाल्लाह एतिरो जल्दी पिक कंदो आहे शोभी भाई बस जस्ट वो अञा आ कंदो आहे शोभी भाई चवंदो बस ये म्यूज़िक है ये बजाना है मैंने उहे चयमि न त म्यूज़िशियन जेके हूंदा आहिनि उहे सिंगर जा पर हूंदा आहिनि अदा ऐं असांजो ढोलक नवाज़ अदा इरफान इहे माना कमाल जो हिकिड़ी केमिस्ट्री मिले थी त मां ॻाए थी सघां ही सुर खां असांखे हटाए छॾनि त असां ॻाए न ज़ाहिर ही पर आहिनि ऐं असां परवाज़ हिननि जे बलबूते ते वाकई वाकई सही ॻाल्हि आहे अनीना भले मां तव्हांखे सवालियो पोइ थी कयां ते कॉल वेठी वेठा मां हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो कॉल ड्रॉप थी वई मुंहिंजे ख़्याल सां भाउ तव्हांजी तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था अच्छा मां इहो पई पुछां त तव्हां उर्दू साइड बि ॻायो आहे मां किरण सिखियो ई उर्दू आहे अच्छा बंदिशूं ठुमरियूं ऐं गज़ल्स मां सिखियो ई हुआ सिंधी अंग में मूंखे केरु चवंदो आहे न तूं ॾाढो सीरियस थी ॻाए हाणे त वरी मां अवामी रंग बि ॻायां थी पर फोक में
माना ईअं बि सफ़ा नथी कयां, शाइरी ख़ूबसूरत चूंड करे। सही। उर्दू त माना असांजे अंदरि में रचियल बसियल आहे, छो जो पढ़ायूं हिते सभु कुझु हुते, असांजी त माना नेशनल लैंग्वेज ई उर्दू आहे। उन में अगरि नथो अचे त तव्हां फ़नकार थी नथा सघो। सही। ऐं फ़नकार जे लाइ ज़रूरी आहे की तव्हांखे हर लैंग्वेज में अचे ॻाइणु, पर असांजो उर्दू सिंधी त सभिनि खे अचे ई अचे। माना सिंधी अगरि मां आर्टिस्ट आहियां त मूंखे उर्दू त ॻाइणु अचे ई अचे। उन खां सवाइ तव्हांखे छा थो लॻे त सिंधी म्यूज़िक जो जेको फ्यूचर आहे उहो छा आहे? हमेशह खां ताबनाक रहियो आहे। असांजे उस्तादनि उनखे जला बख़्शी, असांजे शाइरनि, असांजो सरमोट शाइर, असांजो मुर्शिद शाइर चवंदसि त भिटाई साईं, ऐं ॿियो साईं माना जेके बि फ़क़ीर फ़ुक़रा असांजे सिंध जा जेके बि आहिनि, उन्हनि हिन खे जला बख़्शी रागनि खे ऐं हुनखे प्योरिटी सां बाक़ाइदा कयो। मूंखे हैरत थींदी आहे त असांखे चप्पल पाए अचण जी इजाज़त न हूंदी आहे जिथे रागदारी थिए थी, उनजी केतिरी रिस्पेक्ट ऐं इज़त आहे, तव्हां सोचो। अच्छा, ईअं बि आहे की तव्हां बीइंग म्यूज़िक में आहियो ऐं तव्हांखे केरु अची वियो त तव्हांखे राग न अचे ॾियणो, म्यूज़िक न अचे ॾियणो, तव्हां उनखे छॾींदव न, बाद में उहो कंप्लीट करे पोइ तव्हां मिलंदो, एतिरी उनजी रिस्पेक्ट आहे। इहे शयूं असांजे नई जेकी जनरेशन आहे, नई पौधा, नई जेकी माण्हू, उन्हनि खे ख़बर न आहे, इनखे ख़बर हुजणु खपे। इहो उस्तादनि सां वेहण सां ई ख़बर पवंदी आहे त तव्हां म्यूज़िक जी केतिरी रिस्पेक्ट था कयो। वाह वाह, सही ॻाल्हि आहे वाक़ई। ऐं एतिरी वॾी तव्हां ॻाल्हि करे विया जो अॼुकल्ह वाक़ई मां जेके बि न्यू टैलेंट अची रहियो आहे उन्हनि में नो हाउ कोन्हे इन्हनि शयुनि जी। हो बसि चाहिनि था त रातो राति असां जेको आहे न स्टार ठही वञूं, पर ही समुंड आहे। जेतिरो हिन में मां चयो न त जेतिरा अंदरि हिन में गोता खाईंदासीं असांखे तॾहिं ख़बर पवंदी त एक्चुअली आहे छा इहो अंदरि में। त ॻुधो आहे न हिकिड़ो, तव्हां समुंड जी ॻाल्हि था कयो की पाणी में किरे थो त पोइ हथ राड़ी थो हणे, जेसि ताईं उहो पंहिंजो पाण खे नथो संभाले तेसि ताईं त उहो ॿुॾंदो ई न, तरंदो। तॾहिं जॾहिं तव्हां हुनखे हथराड़ी हणी करे कोशिशि कंदो त मां मथे उभिरां। सो इहो म्यूज़िक बि इहो ई आहे, जेतिरो सिखंदो तेतिरो तव्हां पॉलिश थींदा वेंदो, ख़ूबसूरती ईंदी, तव्हांखे पाण हुनजी वेरिएशन्स ख़बर पइजी वेंदी त हाणे सा ॾे वञिणो आहे, गा ॾे वञिणो आहे, पा ॾे वञिणो आहे, असांखे माना म्यूज़िक खे हेॾे खणी वञिणो आहे, हेॾे खणी वञिणो आहे, पोइ हुन में तव्हां खेॾंदा आहियो, पोइ तव्हांजे लाइ आसानु हूंदो आहे म्यूज़िक जॾहिं तव्हां सिखी वेंदा आहियो। सही ॻाल्हि आहे। हीअं तव्हां जेको प्रैक्टिस पिया कयो हिकिड़े ग़ज़ल जी, ऐं मां चाहींदसि त उहा तव्हां असांखे ॿुधायो। बेहतरीन उस्ताद जी कंपोजिशन है। सर उस्ताद का नाम हम भूल रहे हैं, क्या आपको याद है? खान साहब, मेरे ख्याल में बहुत ही खूबसूरत नाम अभी याद आ जाता है, हम आपको बता देते हैं। बहुत ही खूबसूरत कैरवानी और मुल्तानी में है, और अब शिद्दत गम में मसनूई। क्या बात है। मजबूर बनाया जाता है, आंखें भी दिखाई जाती हैं, दामन भी छुड़ाया जाता है, एक कैद हटाई जाती है, एक जुर्म बढ़ाया जाता है। क्या आज मोहब्बत करने का कानून बनाया जाता है। अब शिद्दत गम में मसनूई, अब शिद्दत गम में मसनूई, अब शिद्दत गम में मसनूई, आराम सहारा देता है, या दोस्त तसल्ली देते हैं, या दोस्त तसल्ली देते हैं, या जाम सहारा
माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो मेलोडियस गज़ल माशाल्लाह ख़ूबसूरत गज़ल ज़बरदस्त। मुल्तानी ऐं कैरवानी जेको आहे राग जी मिशर मेल आहे पर ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो माना असरु करण वारा लफ़्ज़। सो उस्ताद जो अञा ताईं नालो असांखे यादि न आयो आहे शोभी भाई। ज़फ़र अली ख़ान साहब, उस्ताद ज़फ़र अली ख़ान साहब माना गज़ल जो बेताज बादशाह ऐं कमाल जा उन्हनि जी कॉम्पोज़िशन ॾाढी मुश्किल कॉम्पोज़िशन पर असां वरी बि हुननि जे क़दमनि जी ख़ाक कई असां कोशिशि कई कोशिशि ई करे न माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं शोभी भाई जी हुई 20 बर्थडे माशाल्लाह त जेको आहे अॼु जेको आहे असां पंहिंजे शो में शोभी भाई जो शोभी भाई जे लाइ असां थोड़ो म्यूजिक ज़रूर असां कंदासीं। बिल्कुल शोभी भाई अपने लिए आप खुद प्ले करें म्यूजिक क्योंकि मुझे तो आता नहीं वरना मैं आकर वहाँ पे हैप्पी बर्थडे आपके लिए प्ले करती। हैप्पी बर्थडे टू यू। स्केल थोड़ा सा नीचे रखिएगा। मामा का केक काटते हैं। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे अदा शोफी, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे मिस्टर शोफी, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू शोफी, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर ब्रदर, हैप्पी बर्थडे टू यू। May you have many more, may you have many more, may you have many more birthdays, happy birthday to you. आ जाइए शोभी भाई प्लीज। नहीं नहीं ऐसा कोई मसला नहीं है। अचो तहां भी अचो। मेरी सारी टीम का बहुत बहुत शुक्रिया, खासकर जुनैद और ऐं मां पंहिंजे डायरेक्टर खे बि रिक्वेस्ट कंदसि जेके फ्री आहिनि टीम मेंबर्स उहे अची असांखे जॉइन कनि प्लीज़। अचो जुनैद तव्हां बि अचो। हसनैन हसनैन मुर्तज़ा एंडी अचो जॉइन कयो असांखे। अचो अचो अचो। ऐं तव्हां प्लीज़ पंहिंजो माइक पाण सां गॾु खणो जी। शोभी भाई केक काट कर और शोभी भाई जो है ना पियानो संभालेंगे। पापा काटें केक? आ जाए दोनों दोनों दोनों। अचो अचो अदा तव्हां भी अचो। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you. Yeah, जबरदस्त जबरदस्त। Many happy returns of the day, sir. You have many more शोभी भाई और अल्लाह पाक आपको ऐसे ही खुश रखे। हाँ आप खिलाएं, हम अपने हाथ खराब नहीं करेंगे। चले आपको बाद में खिलाते हैं। तो आप दोबारा से पियानो पकड़ें अपना और अल्लाह पाक आपको खुश रखे हमेशा शोभी भाई। जी व्यूअर्स त शोभी भाई जी 20 बर्थडे हुई ऐं असां शोभी भाई जो केक कट कयोसीं, इलाही मज़ो आयो। आई होप त तव्हां बि इंजॉय कयो हूंदो। बाक़ी थोड़ी देर बची आहे, ॻाल्हियूं अञा खोड़ आहिनि जेके असांखे करणियूं आहिनि अनीना सां, पर वक़्तु इजाज़त नथो ॾिए। इन करे ज़िंदगी रही त ॿीहर जेको आहे अनीना सां मुलाक़ात कंदासीं। ऐं थैंक यू सो मच अनीना
तहां आया ऐं इलाही सुठी कचहरी रही तहां सां थैंक यू सो मच तहां जो एॾो ज़बरदस्त इंटरव्यू कंडक्ट कयो मूंखे यकीन कयो थैंक यू सो मच होस्टनि जी वॾी कमी आहे जी वरी वो होमवर्क नथा करे अचनि जी जी ऐं चैनल असांजा 3-4 आहिनि अगरि वो कमु सुठो करे न त दुनिया में असांजी हाकार आहे सही ही आहे त हूअं बि इंटरनेशनल चैनल जी, जी, आहे मां ज़रूरु हिते हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदसि त जॾहिं बि मां ॿाहिरि वेंदी आहियां त उते हिकिड़ो चैनल असांखे सिंधी मिलंदो जेको KTN हलंदो आहे वरी ख़ुशी थींदी आहे त यार माशाल्लाह माशाल्लाह सो थैंक यू सो मच तव्हांजो थैंक यू सो मच थैंक यू सो मच जी जी बस फिर मैं जो है ना खुदाफिज कर लेती हूँ ठीक है और थैंक यू सो मच शोभी भाई थैंक यू परी जी व्यूअर्स आई होप तव्हां एंजॉय कयो हूंदो ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे इंशाल्लाह मुलाक़ात कंदासीं तेसि ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़